नाज़रीन, हिन वक़्तु असां सां मौजूद आहिनि शिकारपुर ज़िले काउंसिल जा मौजूदा चेयरमैन आगा मसी खान दुरानी साहब जिन। अचो त ख़ासि खां ज़िले काउंसिल जी कारकर्दगी तोड़े ज़िले शिकारपुर जे मौजूदा सियासी समाजी मसइलनि तोड़े कोरोना जे वबाई मर्ज़ खे मुंहुं ॾियण लाइ कयल तयारियुनि जे बारे में कुझु वीचार वंडियूं। नाज़रीन खे इहो बि ॿुधाईंदो हलां त सचाई न्यूज़ पारां आगा मसी खान दुरानी सां कयल ॻाल्हि ॿोल अवां सचाई न्यूज़ चैनल तां लाइव ॾिसी रहिया आहियो। उन सां गॾु नाज़रीन खे ख़ासि दरख़्वास्त इहा बि कंदो हलंदुसि त असांजे हिन न्यूज़ चैनल खे जंहिं बि सब्सक्राइब न कयो आहे, महिरबानी करे असांजो हीउ चैनल ज़रूरु सब्सक्राइब कनि त जीअं असांजी न्यूज़ अपडेट खां उहे फौरी वाक़िफ़ थी सघनि। केतिरे क़दुरु मुतमइन आहियो? औज़ुबिल्लाहि मिनश्शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। ज़िला काउंसिल जो टाइम जेको अगस्त में पूरो थींदो, सभु लोकल बॉडीज़ जा जेके बि इदारा हुआ उनजो सभिनी जो टाइम अगस्त 3 अगस्त आहे कट ऑफ डेट। 3 अगस्त ते पूरो थींदो। मुतमइन त असां आहियूं, छो जो असां कुझु डिलीवर कोन करे सघिया हूं डिस्ट्रिक्ट काउंसिल जे तरफ़ ॾांहुं। असांजा महदूद हालात आहिनि, महदूद फंड्स आहिनि, असांखे डेवलपमेंट जे लाइ फंड्स न मिलिया। हे त असांखे जेकी OZT शेयर पियो अचे उन मां जेकी सेविंग कयूं पिया उन मां जेको थोरो घणो कमु कराए सघिया आहियूं असां उहो करायो आहे। बाक़ी अदरवाइज़ जेके हुजणु खपे हा असांजी लोकल गवर्नमेंट खे फाल बनाइनि हा उहो बहितर हुजे हा। ज़िला काउंसिल में अवां जी अटेंडेंस माना जेका आहे उते ऑफिस में तमामु घटि रही आहे पंहिंजे टेनवर में, उनजी छा वजह? उनजी का वजह न आहे। अटेंडेंस असांजी जेका डिस्ट्रिक्ट काउंसिल शिकारपुर आहे, शायदि मुंहिंजे ख़्याल में पूरी सिंध में जेतिरा सेशन असां तक़रीबन हर मंथ सेशन कयो आहे। ऐं अटेंडेंस ऑफिस में वेही मां छा कयां, ऑफिस में कुझु करे सघां, ऑफिस में त मां वेहां बि, ऑफिस में कुझु आहे कोन करण जे लाइ। अटेंडेंस हिते 24 कलाक वेठा आहियूं न, कंहिंजी ख़िदमत था कयूं, पब्लिक जी ख़िदमत था कयूं न। असांजो मक़सदु, असांजो कमु इहो ई आहे त पब्लिक खे ख़िदमत कयूं, उन्हनि खे डिलीवर कयूं। ऑफिस में जेको आहे असां वटि का सहूलियत फैसिलिटी न आहे, इन जे करे असां हिते चांहि पाणी या ॿी का ख़िदमत उते न आहे, असां वटि सभु शइ बंदि आहे। इन जे करे मां हिते इहे बि सम्झो ऑफिस ई आहे न, 24 कलाक हिते वेठा आहियूं, माण्हुनि खे अटेंड था कयूं। जेके बि माण्हू आहिनि उते बि अचनि था, जेके अचण वारा आहिनि उहे सभु हिते बि ईंदा आहिनि असांजे। जेको मुशरफ वारो दौर हो, नाज़मी वारो दौर, उन दौर में जेको काउंसिल जो रोल हुयो उहो ऐं हिन दौर में जेको काउंसिल जो रोल आहे उन में राति ॾींहं जो फ़र्क़ु आहे। त अवां छा था सम्झो त जेके अख़्तियारात हिन वक़्तु मिलियल आहिनि हिन काउंसिल खे, उहे केतिरो काफ़ी आहिनि या नाकाफ़ी आहिनि? न, उहो त मां पहिरियों ई तव्हांखे ॿुधायमि, अख़्तियारात आहिनि ई कोन्हनि त नाकाफ़ी या काफ़ी जो त को सवाल ई नथो पैदा थिए। अॻे जेको नाज़मी सिस्टम हुयो उन में छा हो त उहो डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट ही, जेको डिस्ट्रिक्ट नाज़िम हो उहो उनखे फुल अथॉरिटी ही, उनजी जेका आहे जेके बि कंसर्न्ड डिपार्टमेंट्स हुया ज़िले में, जेके बि ऑफिसर आहे उहे सभु उनजे मातहत आहे। उन्हनि जी ACR बि उहो डिस्ट्रिक्ट नाज़िम लिखंदो हो। ऐं उन वक़्तु जेके फंड्स अचनि पिया, मूंखे त हाणे एग्ज़ैक्ट फिगर जी ख़बर न आहे त केतिरा फंड्स हुया या न हुया, पर उहे जेके बि फंड्स अचनि पिया उहे सभिनी खे ख़बर आहे त केतिरा इस्तेमालु थिया, केतिरा न इस्तेमालु थिया। ख़ैर उहो हाणे पीरियड हलियो वियो, उनखे वए बि ज़रे घटि 10 साल थी विया आहिनि। उनखे रिपीट करण मां को फ़ाइदो कोन पुॼंदो। असां त हाणे कोशिशि इहा ई कयूं था त पंहिंजी पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट खे इहो अर्ज़ु रखियो आहे त उहे हिन में को रिफॉर्म्स आणनि ऐं बहितरी जी तरफ़, ऐं हिनखे कुझु फाल बनाइनि ऐं कुझु जेके लोकल बॉडीज़ जा इदारा आहिनि उन्हनि खे माना स्ट्रॉन्ग करनि त जीअं उहो एट पब्लिक तो डिलीवर करे सघनि। ईंदड़ टेनवर में अवां वरी ज़िला काउंसिल जो चेयरमैन थियणु पसंदि कंदव या ॿी का डेज़िग्नेशन? दादा ईंदड़ बिज़नेस अल्हम्दुलिल्लाह ॿी का बिज़नेस न आहे इहा, तव्हां हुनखे बिज़नेस न, मां चयो ॿियो कोई डेज़िग्नेशन MPA MNA हूंदी बिज़नेस, असांजी इहा बिज़नेस न आहे। अल्हम्दुलिल्लाह, अलाह जो शुक्र आहे, असां हमेशा पब्लिक जी ख़िदमत कई आहे, बेलोस कयूं था
ऐं कंदा रहींदासीं। ज़रूरी न आहे उहिदो माण्हू खे हुजे, उहिदनि सां माण्हू जेको आहे उहिदनि जो छड़ो हिकिड़ो मक़सदु इहो ई हूंदो आहे त थोरो घणो माण्हू वधीक डिलीवरी करे सघंदो आहे। अदरवाइज़ बिना उहिदे जे बि माण्हू जेको ख़िदमत करणु चाहे थो त उनखे उहिदे जी जेको नियत सां दिलि सां करे थो उनखे उहिदनि जी ज़रूरत न आहे। रहियो सुवालु हालात ऐं वक़्तु हिकु जहिड़ो न हूंदो आहे। छा हालात ऐं वक़्तु बीहे थो ऑगस्ट खां पोइ नई इलेक्शन इन ई हुन ते थिए थी त पोइ शायदि मां इन शइ में इंट्रस्टेड न हूंदो। जेको हिन वक़्तु माना जेको असांजे हिन हल्के में हिकिड़ो मशहूरु शइ थी वई आहे त इहा ॻाल्हि त कमारिया ऐं दुरानी इताद में जेको अॻु वारो हुयो ज़ाइको उहो न आहे, त अव्हां उन बारे में छा था चयो? उन में नो कमेंट्स। हीअ जेको हिन वक़्तु माना जेका कोरोना वायरस असांजे हिन में पूरी दुनिया सां गॾोगॾु जेका असांजे डिस्ट्रिक्ट में बि उन जा कुझु केसिस माना ज़ाहिर त रिपोर्ट थिया आहिनि, ऐं उन हवाले सां ज़िला काउंसिल जो छा तयारियूं आहिनि, ज़िले जा छा पोजीशन आहे? ज़िले जी तयारी इहा ई आहे त असां आहियूं DC जे डिस्पोज़ल ते। असांखां उन्हनि कुझु स्टाफ घुरियो हो, असां उहो स्टाफ उन्हनि खे ॾेई छॾियो आहे। कल्ह बि मीटिंग थी, DC साहब सुठी महिनत थो करे, कोऑर्डिनेशन करे थो, सभिनी खे गॾु खणी हलण जी कोशिशि करे थो। अलाह उनखे कामयाबु कंदो, अलाह सभिनी खे कामयाबु कंदो। छो जो हीअ वबा जेका आहे कंहिं इंडिविजुअल जे लाइ न आहे, सॼी दुनिया में फैलियल आहे ऐं इंसान जे लाइ वॾी हिकिड़ी ख़तरे जी घंटी आहे। ॾिठो आहे सॼी दुनिया में लॉकडाउन थी वियो आहे, सॼी दुनिया महदूद थी वई आहे, माण्हुनि जूं ज़िंदगियूं रहण करण जो तरीक़ेकार चेंज थी वियो आहे। हिते बि हाणे जेकी मेन इन जो इलाज त अञा ताईं को आयो कोन्हे को। उमेद था कयूं त जल्द जल्द अलाह पाक इन वबा खां इंसानियत खे बचाईंदो। इन जा जेके आहिनि प्रिकॉशनरी मेजर्स आहिनि हिन वक़्तु, जेकी असां तव्हांजे मार्फत असां पंहिंजे इलाइक़े जे दोस्तनि खे इहो ई पैगाम ॾींदासीं त कोशिशि करे हर हथ धोइनि, पंहिंजे ॿारनि बचड़नि खे, घर भातियुनि खे, दोस्तनि खे बि इहा ॿुधाइनि ऐं कोशिशि करे मेल मिलाप मुसाफ़ो करणु, हिकु जाइ ते इकट्ठे थियण खां गुरेज़ करनि। छो जो गवर्नमेंट जे तरफ़ ॾांहुं 2 हफ़्तनि जे लाइ इन ते बैन लॻल आहे। एहतियाती तदाबीर आहिनि, बाक़ी मौत बरहक़ आहे, मौत अचिणो आहे, मौत ईंदो, उनखे केरु रोके नथो सघे सवाइ अलाह पाक जी ज़ात खां। बाक़ी माण्हू कोशिशि करे सभु मिली जुली करे इन मैसेज खे माण्हुनि ताईं पुॼाइनि, माण्हुनि खे फ़ाल करनि त हर हिकु माण्हू एहतियात करे, एहतियाती तदबीरियूं इख़्तियार करे ऐं हिक ॿिए खे जेकी बहितरी वारी ॻाल्हि हुजे उहा पुॼाइनि। इहा ई माण्हू करे थो सघे जेका वस में आहे। असां बि स्टैंड बाय आहियूं। कल्ह मीटिंग में असां इहो ई डिसाइड कयोसीं त हर हिकु माण्हू वॉलंटियरली हिन में जेको बि हिसो वठणु चाहे थो उनखे वेलकम कंदासीं। असां उहो 24 कलाक DC साहब सां राब्ते में आहियूं, ऑन कॉल आहियूं। जेकी बि असांजे मथां ड्यूटी रखी वेंदी इंशाअल्लाह असांखे उनखे पूरी कंदासीं। कुझु ॾींहं पहिरियां आगा सिराज खान दुरानी पारां कयल दौरनि में कुझु अहिड़नि दावतुनि में बि स्पीकर साहब अटेंड कयूं दावतूं जिन में कमारिया सरदार न हा। जॾहिं त कमारियो जेको आहे ज़ुल्फ़कार खान PPA जो जनरल सेक्रेटरी आहे ऐं उन जॾहिं जेको मेज़बाननि खां पुछियो वियो त हुननि चयो त असांजा आगा साहब सां ज़ाती तालुकात आहिनि। त जॾहिं त हुन दुर खां इहो सुवालु आयो त पार्टी में ज़ाती तालुकात बि थींदा आहिनि छा, हुनखे कीअं ॾिखारींदा? अदा कंहिं मां डिफेंड कंहिं बि शइ खे न कंदुमि। अवल त इन ते मां को कॉमेंट न कंदुमि। हे वक़्तु सियासत जो न आहे, हे वक़्तु एमरजेंसी लॻल आहे। इहे ॻाल्हियूं जॾहिं सियासत हलंदी आहे त सियासत में कंहिं ॿियो इन्हनि शयुनि जी का अहिड़ी इम्पोर्टेंस हिन वक़्तु न आहे। हिन वक़्तु जेका इम्पोर्टेंट शइ आहे उहो हिन वक़्तु दुनिया जो फोकस जेको आहे उहो कोरोना वायरस ते आहे, सियासत ते न आहे। सियासत पई थींदी रहंदी, सियासत पंहिंजे टाइम सां थींदी आहे। इहे ॻाल्हियूं जेके आहिनि, जेके तव्हां चओ था त इहे थियूं आहिनि ज़ाती, मतिलबु छा माना माण्हुनि जो ज़ाती वास्तो न हूंदो आहे छा?
ज़ाती वास्ता बि माण्हुनि जा हूंदा आहिनि, पार्टी जा वास्ता बि हूंदा आहिनि। पार्टी जी लाइन ते हलूं था, पार्टी जी लाइन ते हलिया हूं। बाक़ी रहियो सवाल केरु छा थो करे, केरु छो थो करे, उहो हर कंहिंजी पंहिंजी मर्ज़ी आहे। केरु बाउंड न आहे, केरु कंहिंजे अंडर ऑब्लिगेशन न आहे मां कंहिंसां थो मिलां या तव्हां कंहिंसां था मिलो, या कंहिंजे मथां का पाबंदी आहे, उहो न आहे त माण्हू केरु कंहिंसां मिले थो, केरु कंहिंसां नथो मिले। बाक़ी रहियो सवाल, हे वक़्तु सियासत जो न आहे, हे वक़्तु आहे क़ौमी यकजहदी जो। बालातर थी पंहिंजनि पर्सनल इशूज़ खां मथां थी माण्हू कोशिशि करे त हिन वबा खे कीअं मुंहुं ॾियूं। ज़िले में कुझु माण्हू इहो बि चवनि था त जेको कोट दुरानी जा महर हाउस सां ख़ुफ़िया तालुक़ात आहिनि ऐं जेको इन्हनि जा जेके ख़ुफ़िया तालुक़ात आहिनि उहे कमरनि खे कल्टी करण जे लाइ आहिनि, उन हवाले सां तव्हां छा? हा, इहा मैं फज़ूल ॻाल्हियुनि जो मूंखे को शौक़ु कोन्हे को। ख़ुफ़िया बुफ़िया असांजा कंहिंसां बि को तालुक़ात कोन्हनि के। असांजा तालुक़ात जंहिंसां आहिनि खुलम खुला हूंदा आहिनि। ख़ुफ़िया तालुक़ात मायूं रखंदियूं आहिनि, मर्द ख़ुफ़िया तालुक़ात न रखंदा आहिनि। ज़िले शिकारपुर में अमन अमान जे हवाले सां ताज़ो बि गढ़ियासीं वेझो जेको पोलियो टीम खे फुर थी आहे मोटरसाइकिल, उन्हनि जे अहिड़े क़िस्म जा वाक़िया जेके आहिनि उहे रोज़ बरोज़ थियनि था, उन्हनि जे हवाले सां थोरो। अमन अमान जी सूरत हाल बहितर बि आहे, गंभीर बि आहे। इहे नंढा वॾा वाक़िया बि थींदड़ आहिनि, इहे त छड़ो गढ़ियासीं में नथा थियनि, सॼी सिंध में इहे वाक़िया थियनि था, काफ़ी जायुनि ते थिया आहिनि। पुलिस पंहिंजे तरफ़ कोशिशि करे थी लॉ एंड ऑर्डर जेके मेंटेन करण जे लाइ, ॿिया लॉ एंड ऑर्डर मेंटेन करण जा ॿिया बि इदारा आहिनि, उहे बि करनि था। कोशिशि त सभिनी जी इहा ई आहे त लॉ एंड ऑर्डर बहितर थिए। काफ़ी बहितर बि थियो आहे, काफ़ी बहितर बि आहे पहिरियों खां, पर ज़रूरु कुझु कोताहियूं, कुझु अञा गुंजाइश आहे बहितरी करण जी। उन में असां इहा ई कंदासीं कोशिशि त जेके कंसर्न्ड थाणे वारा SHOs आहिनि पंहिंजे पंहिंजे हद में कोशिशि करनि, सख़्ती करनि, पाबंदियूं करनि अहिड़नि लोहरनि माण्हुनि जे मथां जेके ॾोह अचे करनि था। वॾी महिरबानी साईं, तव्हां सचाई न्यूज़ खे टाइम ॾिनो। महिरबानी तव्हांजी, वरी महिरबानी, थैंक यू। नाज़रीन, जंहिं बि अञा ताईं असांजो ही न्यूज़ चैनल सब्सक्राइब न कयो आहे उन्हनि खे गुज़ारिश आहे त असांजी हौसला अफ़ज़ाई जे लाइ प्लीज़ असांजे हिन न्यूज़ चैनल खे सब्सक्राइब करियो, लाइक शेयर ऐं कमेंट्स बि ज़रूरु करियो। ज़िले शिकारपुर समेत अहम क़ौमी ख़बरुनि खां बाख़बर रहण जे लाइ असांजी ट्विटर सर्विस फॉलो कयो। सर्विस खे फॉलो करण जे लाइ पंहिंजे मोबाइल में रखियल ट्विटर आइकॉन खे क्लिक कयो ऐं वॾी ABC सां @सचाई_न्यूज़ लिखी सर्च करे फॉलो खे क्लिक कयो। वधीक तफ़सील जे लाइ ॾिसंदा रहो असांजो न्यूज़ चैनल।